अस्सलाम वालेकुम, वेलकम सारे पर इंसाइक्लोपीडिया छा खुश आहियो त बि सही आहे। हाणे पाण 7th क्लास में लीनियर इक्वेशन जो जेको चैप्टर आहे हू कंदासीं। उनमें पाण एक्सरसाइज जेकी आहे डायरेक्ट 3 ते जंप ॾींदासीं। ठीकु आहे। पहिरीं ऐं ॿी एक्सरसाइज पाण छो न कंदासीं, छो जो उहे 6 में जेकी एक्सरसाइज पाण कयूं आहिनि हुननि जहिड़ियूं आहिनि सफ़ा। ठीकु आहे। त मुंहिंजे ख़्याल में 6 जी जेकॾहिं तव्हां वीडियो ॾिठियूं आहिनि 6 वारी लीनियर इक्वेशन चैप्टर जूं, त 7 वारा जेकी पहिरीं एक्सरसाइज ऐं ॿी हू तव्हां आराम सां पाण करे वेंदो। ठीकु आहे। हीअ शुरू में पाण पहिरियों एक्सरसाइज 3 मां जेकियूं मिसालूं आहिनि हू पहिरियों कयूं आहिनि बुक में ॾिनल, हुन खां पोइ पाण एक्सरसाइज ते ईंदासीं। ठीकु आहे। ऐं हिकु ॻाल्हि यादि रखण वारी छा आहे त उहो क्वेश्चन इम्पॉर्टेंट आहे जेको लिखण में नंढो हुजे। ॾिसो हीअ जीअं हिकु लाइन जो क्वेश्चन आहे त हीअ ॾाढो इम्पॉर्टेंट आहे। सही आहे। ही बि ईअं जेको अधु लाइन हिकु लाइन ऐं 1.5 लाइन जो क्वेश्चन हुजे या सोल्यूशन जंहिंजो नंढो हुजे उहो क्वेश्चन सभिनी खां इम्पॉर्टेंट हूंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त एग्ज़ाम्पल्स जेका बि एग्ज़ाम्पल्स आहिनि उहे वॾा ख़ासि आहिनि। स्पेशली नंढा एग्ज़ाम्पल्स जेका ॾिसण में बि नंढा आहिनि ईअं बि नंढा आहिनि, हू ॾाढा ख़ासि हूंदा आहिनि। हीअ ॻाल्हि यादि रखणी आहे। चाहे हू टेस्ट हुजे एंट्री टेस्ट हुजे, छो जो हू इनखे सवलो सम्झंदा आहिनि ऐं उन्हनि लाइ फिज़िबल हूंदो आहे त हू हिकु लाइन वारो क्वेश्चन खणी पेस्ट कनि। जीअं हिन सां उन्हनि जो ॿिनि ॻाल्हियुनि जो फ़ाइदो थींदो आहे। हिकु कैंडिडेट जो जेको टाइम हूंदो आहे हू बचंदो आहे, छो जो नंढे क्वेश्चन जी स्टेटमेंट पढ़णु सवली थी वेंदी आहे। ऐं वॾो क्वेश्चन जेतिरो डिघो हूंदो ओतिरो टाइम कंज़प्शन हूंदो हुनमें। ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हुननि जा पेज घटि थींदा आहिनि, पेज घटि प्रिंट थींदा आहिनि जेकॾहिं नंढा नंढा क्वेश्चन हूंदा लिखण में। वॾा क्वेश्चन हूंदा भले हुननि जो सोल्यूशन नंढो हुजे त उन्हनि लाइ ॾुखियो थींदो। ठीकु आहे। त मतिलबु त एग्ज़ाम्पल ऐं नंढा लिखण में नंढा जेका क्वेश्चन आहिनि उहे सभिनी खां ख़ासि हूंदा आहिनि। त हाणे खां 20 साल बाद नाज़िया जी उमिरि हाणे खां 3 थी वेंदी। जेतिरी हाणे अथसि हुन खां 3 थी वेंदी। त हाणे उमिरि घणी अथसि हू पाण खे मालूम करिणो। ठीकु आहे। हाणे 20 years फ्राम नाउ जेको हाणे उमिरि आहे हू पाण एक्स कंसिडर कयूं था। ठीकु आहे। 20 years फ्राम नाउ मतिलबु 20 साल बाद जेतिरी हाणे उमिरि अथसि हुन खां 20 साल अञा बीहंदासीं पोइ जेतिरी हुनजी उमिरि हूंदी। 20 साल बाद हुनजी घणी उमिरि थी वेंदी? 3 times एज ओल्ड एज शी इज़। हाणे खां 3 थी वेंदी। त हाणे उमिरि घणी अथसि एक्स ऐं 3 टाइम ही एक्स। सही थी वियो। ही पंहिंजी इक्वेशन ठही वई। हाणे जो सोल्यूशन करिणो आहे सफ़ा सवलो आहे। पाण खे करिणो चाहे त ही एक्स जेको आहे पाण इनसाइड शिफ्ट करे वठूं। ही 20 हिते ई रहिया, ही 20 हिन एक्स खे इनसाइड शिफ्ट कंदासीं त ही 3x ऐं ही एक्स हिते प्लस जो हिन पासे वेंदो त माइनस जो थी वेंदो, -x। ठीकु आहे। ही 20 हिते साॻा त 3 एक्सनि मां 1 एक्स वञे बाक़ी 2 एक्स बचिया। त पाण खे एक्स मालूम करिणो आहे त हाणे हुनजी उमिरि घणी आहे। त एक्स कीअं निकिरंदो? एक्स सां गॾु 2 ज़रब थियनि पिया त 2 हिन पासे शिफ्ट थिया त वंड थी विया। 20 खे जेकॾहिं पाण वंड कयूं 2 सां त जवाबु छा ईंदो? जवाबु पंहिंजो ईंदो 10। मतिलबु हाणे हुनजी उमिरि घणी आहे? हाणे हुनजी उमिरि आहे 10 साल। ठीकु आहे। हाणे हुनजी उमिरि आहे 10 साल। जेकॾहिं पाण 20 साल अञा बीहूं, 20 साल बीहंदासीं त 10 ऐं 20 घणा थिया? 10 ऐं 20 3 साल थी विया। ॾिसो हाणे जेतिरी घणी उमिरि अथसि 10 साल त हिन जो 3 घणो थींदो? हिन जो 3 थींदो 30। मतिलबु पाण जेको सुवाल कयो आहे सफ़ा सही कयो आहे। हाणे उमिरि 10 साल अथसि, 20 साल बीहंदासीं त हू हाणे जी उमिरि खां 3 थी वेंदी। हीअ ॾिसो हाणे उमिरि 10 साल अथसि, हिनखे जेकॾहिं हिन जो 3 हुजे त हू 3 साल हूंदो। ओके थी वियो। पाण हाणे हीअ 3 मिसाल कंदासीं। हिन में छा थो चए? द सम ऑफ 2 consecutive odd number is 36। फाइंड दी नंबर्स। पाण खे उहे नंबर मालूम करणा जंहिंजो सम जेको आहे उहो 36 थिए। बाक़ी उहे नंबर कहिड़ा हूंदा? हू मुसलसल अचण वारा हूंदा, हिकु सिलसिले में अचण वारा हूंदा। बाक़ी कहिड़ा? आड नंबर हूंदा, हिक ॿिए खां पोइ अचण वारा, हिक ॿिए सां गॾु अचण वारा आड नंबर हूंदा। त हुननि जो सम घणो आहे? 36 आहे। त पाण खे उहे नंबर मालूम करणा आहिनि। हाणे फर्ज़ु कयो पाण पहिरियों नंबर जेको आहे उहो खणंदो आहे एक्स।
खणूं था एक्स। ऐं ॿियो नंबर कहिड़ो हूंदो कॉन्जेक्यूटिव आड नंबर। हाणे ॾिसो हाणे 3 ऐं 5 जे विच में घणी गैप आहे 5 ऐं 3 आड नंबर आहिनि ॿिनि जी गैप आहे। ॿिनि आड नंबरनि जे विच में ॿिनि जी गैप हूंदी आहे जीअं 5 खां पोइ घणा 6 ऐं 7 ठीकु आहे। ॿिनि आड नंबरनि जो डिफरेंस घणो हूंदो ॿिनि जी गैप हूंदी आहे ठीकु आहे। त पाण छा कंदासीं एक्स प्लस 2 कंदासीं ठीकु आहे। ही छा जे बराबरि आहे ही बराबरि आहे 36 जे सही थी वियो। हाणे पाण इनके सिंप्लीफाई कंदासीं ही एक्स साॻो ईअं ही भी एक्स ईअं ॿाहिरि अची वियो प्लस 2 ही 36। हाणे एक्स ऐं एक्स 2x थिया ऐं प्लस में ही 2 बराबरि आहे 36 जे सही आहे। हाणे पाण हिन एक्स ही जेका कांस्टेंट हिननि खे हिन पासे शिफ्ट कंदासीं 2x हिते ई रहिया ऐं 36 ही हिन खे हिन पासे खणी वेंदासीं त ही माइनस थींदा 2x बाक़ी 36 मां 2 विया बकाया 34। त हाणे हिते 2 हिन पासे शिफ्ट थींदा त ही वंड थी वेंदा 34 मां 34 खे वंड कयोसीं ॿिनि सां त जवाबु आयो 17। ही पाण खे हिकु नंबर एक्स मिली वियो ठीकु आहे। पाण हाणे हिन में 2 जोड़ करणा आहिनि हिकु त 17 ठीकु आहे 17 में 2 जोड़ कयासीं त 19 ठीकु आहे। ॿियो नंबर जेको आहे उहो पंहिंजो 19 आहे हिकु 17 ऐं ॿियो 19। हाणे इनखे प्रूफ कयूं 17 19 खे जोड़ कयूं ठीकु आहे। ही घणा थिया 9 ऐं 7 16 हिकु मथे 1 ऐं 1 2 ऐं 1 3 ॾिसो 36 पूरा थिया। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। हाणे पाण 9.3 एक्सरसाइज़ में 9 सुवाल कंदासीं। हिन में छा थो चए वाट आर दी 3 consecutive whole numbers whose sum is 48। पाण खे 3 हिकु सिलसिले में अचण वारा नंबर मालूम करणा आहिनि सिलसिले में ईंदड़ नंबर मालूम करणा आहिनि जंहिंजो सम जेको आहे उहो 48 हुजे ठीकु आहे। हाणे हिते हुननि ही न चयो आहे त आड हुजनि या इवन हुजनि हिकु मुसलसल सिलसिले में ईंदड़ नंबर हुजनि जीअं 1 2 3 4 5 6 ही हिक ॿिए खां सिलसिले में अचण वारा नंबर आहिनि। त पाण उहे 3 नंबर मालूम करणा आहिनि जंहिंजो सम जेकॾहिं सम कयूं त हू छा हुजे 48 हुजे। फर्ज़ कयो हिकु जेको आहे पहिरियों जेको अंग आहे हू आहे एक्स ऐं ॿियो छा हूंदो ॾिसो हिकु ऐं ॿिनि जे विच में विथी घणी आहे हिक जी त ॿियो हूंदो एक्स प्लस 1 ऐं वरी टियों हूंदो एक्स प्लस 2 ठीकु आहे। जीअं 1 2 3 हूंदा ठीकु आहे। हाणे हिक में जेकॾहिं हिकु जोड़ पाण कयूं जेकॾहिं हिकु एक्स आहे फर्ज़ कयो हिकु एक्स आहे हू ई एक्स त 2 मालूम करण लाइ पाण एक्स में हिकु जोड़ कंदासीं ऐं 3 मालूम करण लाइ एक्स में पाण खे 2 जोड़ करना पवंदा। हिन लिहाज़ सां असां तरतीब छो जो हीअ तरतीब में आहिनि त हिकु हिकु जोड़ कंदा वेंदासीं ठीकु आहे। त हाणे इनखे सिंप्लीफाई करे वठूं ही छा जे बराबरि थींदा ही बराबरि थींदा 48 जे सही थी वियो। त हिनखे सिंप्लीफाई करे वठूं ही एक्स साॻो ही बि ईअं ई एक्स ॿाहिरि अची वेंदो ऐं ही एक्स 2 ठीकु आहे ही 48 जे बराबरि। हाणे एक्स एक्स वारा जेका आहिनि हू पाण जोड़ करे वठूं एक्स एक्स 3 भेरे एक्स आहिनि त ही थी विया 3x सही थी वियो। ऐं ही 1 ऐं 2 ही घणा थिया 3 पाण हिन पासे शिफ्ट करे छॾंदासीं ठीकु आहे। हाणे हिननि खे पाण जोड़ करे वठूं 1 ऐं 2 3 जेकॾहिं हिन पासे शिफ्ट कंदासीं त हू माइनस जा थी वेंदा ठीकु आहे 48 ही माइनस जा ठहे ठीकु थी वियो। हाणे हिनखे सिंप्लीफाई करे वठूं त 3x हिते साॻो 48 मां 3 वञण बकाया घणा बचिया 45 ठीकु थी वियो। त हाणे ही पाण खे एक्स मालूम करिणो आहे जेको एक्स हिकु नंबर आहे त हाणे 3 हिते ज़रब पिया थियनि हिन पासे वेंदा त वंड थी वेंदा ठीकु आहे। 45 खे जेकॾहिं 3 सां वंड कंदासीं त जवाबु ईंदो 15 मतिलबु हिकु जेको अंग आहे उहो 15 आहे। हाणे पाण खे हुननि ॿुधाए छॾियो आहे त हू हिकु तरतीब में हूंदा मुसलसल अचण वारा नंबर हूंदा त हिकु 15 थी वियो त ॿियो छा हूंदो हिन मां हीउ जेको आहे 15 15 ऐं 1 16 ॿियो जेको हूंदो 16 हूंदो ऐं टियों घणो हूंदो 15 15 ऐं हीअ जेका 2 17
ठीक है, ही अची आहे। हाणे इन्हनि खे जोड़ करे वठूं, ॾिसूं थियनि था 15 16 17, ठीक है। हाणे 5 ऐं 6 11, 11 ऐं 7 18, हिकु मथे 4 48 थियो, ठीक है। उम्मीद है तव्हांखे सम्झ आयो हूंदो। कोई मसलो हुजे कमेंट में पूछी सघो था। चैनल के सब्सक्राइब ना है कि चैनल के सब्सक्राइब करे वठो, जी हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। हाणे इन खां पोइ बाक़ी ही भी पाण एक्सरसाइज मां सुवाल खयां आहिनि, हू भी पाण सोल्व कंदासीं। हिन में छा थो चए त 32 सेंटीमीटर लॉन्ग वायर इज बेंट टू फॉर्म अ स्क्वायर। 32 सेंटीमीटर डिघी वायर आहे, हुन खे पाण मोड़ियूं था छा ठाहिण लाइ, हिकु स्क्वायर ठाहिण लाइ। वाट इज़ द लेंथ ऑफ ईच साइड ऑफ द स्क्वायर। पाण खे स्क्वायर जी हर साइड जी लेंथ मालूम करनी आहे। फर्ज़ कयो त पाण वटि ही स्क्वायर आहे, स्क्वायर उहो हूंदो जंहिंजा चारई पासा हिकु जेतिरा हुजनि, ठीकु आहे। ही स्क्वायर आहे, पाण घणी आहे 32 सेंटीमीटर आहे, त पाण इन जे चुधार इन मतिलबु त तार मां पाण अहिड़ो ठाहियूं था, ठीकु आहे। ईअं ही ठाहियूं था पाण, त हाणे हिकु साइड जी लेंथ घणी हूंदी उहो पाण खे मालूम करिणो। हिकु साइड जी मालूम थी वेंदी त मतिलबु सभु हिकु जेतिरा आहिनि त सभिनि जी मालूम थी वेंदी। करिणो चाहे हाणे चारई पासा इन जा हिकु जहिड़ा आहिनि त पाण कंदासीं 4x, ठीकु आहे। हू छाजे बराबरि आहे, हू बराबरि आहे 32 जे, सही आहे। त हाणे x पाण खे हिकु साइड मालूम करणी आहे, त x त 4 हिते ज़रब थियण पिया, हिन पासे अची वंड थींदा। 32 खे 4 सां वंड कंदो त घणो जवाबु ईंदो, 4 8 32 थींदो आहे 8, ठीकु आहे। 8 पंहिंजो जवाबु आहे, मतिलबु हिकु जेकी साइड आहे हुनजी लेंथ घणी आहे 8 आहे, ठीकु आहे। त हिन जा चारई पासा हिकु जेतिरा हूंदा आहिनि, हिन करे को बि तव्हां हिन जो बि चई सघो था, हिन जो बि हिन जो बि, कंहिंजी बि ही लेंथ कंसिडर करे सघो था, छो जो सभिनी जी लेंथ 8 8 8 ही आहे, छो जो स्क्वायर जो इहो ई हूंदा, तुंहिंजा चारई पासा जेका आहिनि हू बराबरि हूंदा आहिनि। सम ऑफ 1/3 एंड 1/4 ऑफ एन अमाउंट। अमाउंट छा आहे पाण वटि एक्स आहे, त हुनजो 1/3 बि ऐं 1/4 बि जेकॾहिं जोड़ कजे त हू छाजे बराबरि आहे 14 जे। वाट इज़ दी अमाउंट, पाण खे अमाउंट मालूम करणी आहे। हाणे सवलो थी वियो, त करिणो छा आहे, सफ़ा सवलो आहे। तव्हां LCM कढणु सिखी आहे नी, त ही थी सघे थो। जेकॾहिं LCM नथी अचे त ॾुखियो थी वेंदो। पाण ट्रिक जे थ्रू LCM कढूं था, छो जो ही ॿई ॾिसूं हिननि ते को बि हिकु जहिड़ो खोड़ो लॻे थो, नथो लॻे त हिननि खे ज़रब करे छॾियो। 3 चौक 12, ठीकु आहे। 12 इन जी LCM थी, त 3 जो खोड़ो 12 ते घणे भेरे लॻे थो, 4 भेरे। चइनि खे 1 सां ज़रब कयो त 4 आया, 4x, ही जेको x आहे ही बि साण, ऐं प्लस जी साइन। चइनि जो घणे भेरो 12 ते लॻे थो 3 भेरे, त 3x, सही थी वियो। ही बराबरि आहिनि 14 जे, हेॾे करे वठो। 4 ऐं 3 7, 7x अपान 12, ही बराबरि आहिनि 14 जे। हाणे तव्हां हिननि खे क्रॉस मल्टीप्लिकेशन कयो, हिन जे हेठि हिकु आहे जेको लिखिबो न आहे, हिन खे हिन सां ज़रब करे छॾियो, हिन खे हिन सां, मतिलबु हेॾां ईअं ज़रब कयो। 7x खे ज़रब कयोसीं पाण 1 सां, त 7x ई आयो, छो जो 1 सां ज़रब करण सां को फ़र्क़ु न पवंदो आहे। ऐं 12 खे ज़रब कयो 14 सां, 4 बारो 48, 8 4 मथे 1 बारो 12, 12 ऐं 4 16। हाणे पाण छा करिणो आहे, त पाण खे ख़ाली x खपे, ही x, त 7 हेॾे ज़रब थियण पिया, हिन पासे वेंदा त वंड थींदा 7, सही थी वियो। हाणे 7 जो खोड़ो हिननि ते घणे भेरे लॻे थो, 1 7 7 ऐं 1 7 7 2 7 14, 2 भेरे लॻो, 2 हेॾे हलिया पिया, त ही थी 28, 4 7 28, मतिलबु 24 भेरे। x छाजे बराबरि आहे, x बराबरि आहे 24 जे। हू क़ीमत छा आहे, हू क़ीमत आहे 24, ठीकु आहे। 24 क़ीमत आहे जंहिंजो जेकॾहिं 1/3 ऐं 1/4 पाण जोड़ कयूं त बराबरि थिए 14 जे। साबित कयूं, साबित थी सघे थो। हाणे 1/3 हिते, हाणे x जी जाइ ते पाण 24 ॾींदासीं, 24 ऐं 1/4, ठीकु आहे। हाणे 3 जो खोड़ो 24 ते घणे भेरे लॻो, 1 त्रिकी त्रिकी 8 त्रिकी 24, 8 भेरे लॻो, ठीकु आहे। ये चेन जो 24 ते घणे भेरे लॻो, 6 भेरे, सही थी वियो। हाणे 8 ऐं 6 घणा थिया, 8 ऐं 6 14,
ठीक थी हो साबित भी थी हो। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं संगत सां वीडियो शेयर बि कयो जीअं हर कोई इन मां फ़ाइदो वठे। मिलो था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।